सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, तव्हां सभिनि जो स्वागत आहे श्री रामचरित मानस जे हिन सत्संग में। अयोध्या कांड जी लगभग समाप्ति आ, पछाड़ीअ जे प्रसंग में आहियूं पाण। चित्रकूट में अॼु ॿी सभा लगी रही आहे। महत्वपूर्ण सभा आहे। निर्णय खणणो आहे कि भगवान राम अयोध्या वापस हलंदो या न। ॾाढो महत्वपूर्ण फैसलो अचणो आहे। हेॾा माण्हू आया आहिनि राम खे मनाइण जे लाइ। उन्हनि में शिरोमणि आहे भरत, वरी होॾां सहुरो साहिब बि आयो आहे राम जो, जनक महाराज। त छा उन्हनि सभिनी जी ॻाल्हि टारे करे राम अॻियां वधी वेंदो त उनजो हू केॾां वेंदो स्वभाव? प्रेम जी लॼ रखण वारो राम ही केवल प्रेम प्यारा। त छा राम वापसि ईंदो या जंहिं वचन जे लाइ महाराज दशरथ प्राण त्यागे छॾिया उन वचन खे अॻियां निभाईंदो? प्रेम वॾो या सत्य वॾो? ते चर्चा हले ई पई त विच में करुणा जो अची वियो चैप्टर। सत्य राम, प्रेम भरत।
सत्य राम जे पक्ष में आहे। अगरि वो पिता जो वचन पियो तो पालन करे त माना सत्य जो पालन तो करे। भरत वटि प्रेम आहे, हू प्रेम निभाए पियो तो, प्रेम जे वस थी करे आयो आहे। त इन्हनि जी लड़ाई हले पई, ॿिन्ही लड़ाई न खींचतान त करुणा प्रगट थी वई। उहा करुणा कहिड़ी कि राम खे असां असमंजस में विधो आहे। सभु जेके बुद्धिजीवी हुआ, गुरुजन हुआ ऐं भरत हुआ, इन्हनि सभिनीनि ॻाल्हायो कि असां राम खे परेशान पिया था कयूं। उहो असांजे प्रेम जे करे कुझु चए नथो ऐं शायदि वापसि हलियो बि अचे, पर जीवन भर हुनखे लॻंदो मां अध में वापसि हली आयुमि। तो चए नथो हू, बल्कि असांखे थो चए कि तव्हां जीअं आज्ञा कंदा राम तीअं कंदो। त छा असांखे राम ते करुणा न करणु खपे? हिते चुप थी वियो भरत। हाणे भरत वटि आहे प्रेम, राम वटि आहे सत्य ऐं करुणा, त पलड़ो थी वियो राम जो भारी। हूअं टई गॾु हूंदा आहिनि मोरारी बापूअ जो, सत्य प्रेम करुणा। हिते राम ऐं भरत ॿिन्ही जी ॻाल्हि रहिजी अचे त सत्य प्रेम करुणा टई बची वेंदा ऐं हिन सभा जो सार इहो ई निकिरणु खपे। त उन सभा में भरत अॼु ॻाल्हाए थो। भरत जे मथां ज़िमेदारी आई आहे कि तूं हाणे ॿुधाए। उते भरत सभिनीनि खे प्रणाम कयो आहे। कर प्रणाम सभु कहें कर जोरे, हथ जोड़िया सभिनि जी अॻियां। ऐं राम राव गुरु साधु निहोरे। राम राजा, गुरु साधु संत, राजा माना जनक, इन्हनि जे अॻियां विनती करे भरत चए थो, क्षमब आज अति अनुचित मोरा। मूंखे माफ़ कयो, मां अनुचित बर्ताव करे रहियो आहियां। कहूं बदन मृदु बचन कठोरा। मुंहिंजो मुख, सभिनि जो मुख कोमल हूंदो आहे, पर वचन कठोर हूंदा आहिनि। त मूंखे माफ़ कजो, मां कठोर वचन ॻाल्हाए रहियो आहियां। थी सघे तो कंहिंखे कठोर लॻनि। वरी भरत हृदय में सरस्वती माता जो सुमिरण कयो, छो त सरस्वती विद्या जी देवी आहे। तव्हांखे अलाए वाणीअ जी वैल्यू ख़बर आहे अलाए कान्हे कि ॿिए शयूं ख़र्च करण सां गॾोगॾु वाणीअ जो ख़र्च बि सम्झूं कि हिकु वॾो ख़र्च आहे। असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं न, इहो फ्रीअ में ईअं न सम्झिजो कोई पैसा नथा लॻनि। ईअं न सम्झिजो मां कुझु बि ॻाल्हायां, 24 कलाक ॻाल्हायां, मुंहिंजो कोई नुक़सानु कोन्हे। ॾाढो वॾो घसारो आहे शरीर जो ॻाल्हाइणु, अजायो ॻाल्हाइणु। उन सां असांजी एनर्जी वेंदी आहे, प्रज्ञा वेंदी आहे, विवेक हलियो वेंदो आहे, बुद्धि बि भ्रष्ट थींदी आहे। ॾाढा नुक़सान आहिनि। त असां जेतिरो थी सघे मौन रहूं ऐं ॻाल्हायूं त कम जो ॻाल्हायूं। ऐं जॾहिं ॻाल्हायूं न, असांजे अखरनि में एतिरी वैल्यू हुजे कि माण्हू ॿुधणु पसंदि करे। असां कुझु ॻाल्हायूं ऐं माण्हू चुप थी करे अटेंशन थी ॿुधणु लॻे। इहा कीअं ठाहींदी आहे वैल्यू? 24 कलाक ॻाल्हाइण सां एतिरो अकुलु अथव। जेको माण्हू चुप हुजे, घटि ॻाल्हाए ऐं ॻाल्हाए त ज़िमेदारीअ सां ॻाल्हाए। जेको ॻाल्हाए उन ते पाण हली बि ॾेखारे त उन खे माण्हू महत्व ॾींदा आहिनि। उहो कुझु ॻाल्हाईंदो आहे त ॿुधंदा बि आहिनि। त असां पंहिंजी वाणीअ खे महत्व ॾियूं, इन खे वॾी शइ सम्झूं। उन लाइ सरस्वती माता खे हमेशह वंदन कयूं। हीअ वाणी हिते त पोइ ईंदी आहे ज़बान ते, पहिरीं त परा हूंदी आहे।
परा पश्यंती वैखरी, ये रूप आहिनि वाणीअ जा। पहिरीं त बिल्कुलु नाभीअ में हूंदी आहे वाणी, पोइ ईंदी आहे मन में, पोइ ईंदी आहे ज़बान ते, या ॿुद्धीअ में वेंदी आहे, पोइ तव्हां परिष्कृत थी करे ज़बान ते ईंदी आहे। पर बेहोश माण्हूअ खे कुझु पतो पवंदो कोन्हे, कॾहिं हृदय में आई, कॾहिं नाभीअ में आई, कॾहिं ॿुद्धीअ में, बसि हुन त चई ॾिनो, बोलो तारा रारा। त अहिड़नि माण्हुनि जी का वैल्यू बि कोन हूंदी आहे, जेको कुझु बि डायरेक्ट ॻाल्हाईंदो आहे। सरस्वती उन सां रुसी हली वेंदी आहे। भरत हिते सरस्वतीअ खे आह्वान थो करे, हीअं सुमरी शारदा सुहाई। शारदा खे देवताउनि बि यादि कयो हो, पर स्वार्थ जे लाइ, त उन्हनि खे बूंढो ॾेई हली वई। हाणे भरत बि यादि करे थो, हिक ई देवीअ खे ॿ ॼणा यादि था कनि, उद्देश्य अलॻि अलॻि, ॿिन्हिनि जो उद्देश्य में फ़र्क़ु आहे। देवताऊं नुक़सानु पिया चाहिनि, पंहिंजो स्वार्थ पिया चाहिनि, भरत राम जो हू थो चाहे प्रसन्नता। तो वह सरस्वती भरत जे नाभि कमल मां हृदय में आई, हृदय खां पोइ बुद्धीअ में आई, पोइ ज़बान ते थी अचे। मानस ते मुख पंकज आई, मुख खे पंकज तो चए तुलसीदास, कमल। विमल विवेक धर्म नए साली, भरत भारती मंजू मराली। सरस्वती जो आई आहे न भरत वटि, त हिते तुलसीदास चए थो भरत भारतीअ जो मिलन आयो। भारती केरु? सरस्वती। भरत ऐं भारती अॼु मिलिया आहिनि पाण में, ॼण हंस ऐं मानसरोवर। मानसरोवर में ॼण हंसनी अची वई हुजे, भरत ऐं भारती। जंहिंजे करे हाणे भरत जी वाणी कहिड़ी थी वई, तुलसीदास लिखे थो विमल विवेक धर्म नए साली। साली माना छा? साली हुआ न, अरे साली माना युक्त, धर्म सां युक्त, विवेक सां युक्त, ठीकु आहे, ऐं विमल। भरत जो जेको हाणे ॻाल्हाइण आहे न, उहा कहिड़ी वाणी आहे? विमल विवेक धर्म नए माना नीति, इन सां युक्त आहे। असां पंहिंजी वाणीअ जी क्वालिटी अगरि वधाइण चाहियूं था न, पंहिंजे ॻाल्हाइण जी, शब्दनि जी, त उन में निर्मलता हुजे पहिरीं त, छल कपट न। हाणे विमल वाणी आहे त मतिलबु विमल माना शुद्ध, विमल, त इन जो मतिलबु हिकु अमल बि वाणी थींदी हूंदी, दूषित वाणी, मिलावटी वाणी, ऐं समल बि थींदी हूंदी। ऐं जो विमल जो हिकु अर्थ आहे जंहिंमें मल न हुजे, विमल विगत मल, त माना मल वारी वाणी बि थींदी हूंदी। त ॾिसजो कोई माण्हू ॻाल्हाए थो त हुन जी वाणीअ में मल आहे या निर्मल वाणी आहे, कीअं ख़बर पए कि माण्हूअ जी वाणी विमल आहे? मिठे मिठे जे चकर में न अचिजो। मतां चओ कि जेको मिठो ॻाल्हाए न ॾाढो, उन जी वाणी छा त वाणी आहे, निर्मल न, उहा चाशनी आहे। चाशनी त जलेबीअ में बि हूंदी आहे। मिठी वाणीअ खे निर्मल वाणी न चइजो। निर्मल वाणी जंहिंमें काई बि मिलावट न हुजे, जेका हृदय सां अचे, बुद्धीअ सां अचे, जेको भीतर आहे उहो ई अचे, ऐं जेका वास्तविकता आहे
जेका हितकारी हुजे, कल्याणकारी हुजे, जेका धर्म सां युक्त हुजे, जेका विवेक सां हुजे ऐं नीति सां युक्त हुजे, उनखे चइबो आहे विमल वाणी। त मिठी वाणीअ जी वैल्यू कान्हे, विमल वाणीअ जी वैल्यू आहे। पर कंहिंखे मतलब ई कोन्हे। पंहिंजे सिंधी समाज जो हाल ॾाढो बुरो आहे अध्यात्म मामले में, धार्मिक मामले में। त उन्हनि खे थोरी मतिलबु हूंदो आहे कि मां जंहिं सत्संग में वञा थी उनजी वाणी कहिड़ी आहे, विमल आहे या मिठी आहे या कपट वारी आहे या मल वारी आहे, ऐं उनजो परिणाम छा निकिरंदो, कंहिंखे ई मतिलबु कान्हे। त हिन समाज जो थींदो छा, मां त सोचींदो आहियां कॾहिं कॾहिं, छो त मां बि इन ई समाज जो आहियां। जंहिंखे सुठी ॻाल्हि वणे नथी, हितकारी ॻाल्हि नथी वणे जंहिं समाज खे, ऐं शॉर्टकट तरीक़ा वणनि था, प्रलोभन वारा वणनि था, बिना महिनत जे को चमत्कार थी वञे उहे वणनि था, अहिड़े समाज जो पतन निश्चित आहे। अॼु हिकु व्हाट्सएप ते आई सूचना बैरागढ़ भोपाल जी कि हूअं सभु सिंधी पंच मुखी चवनि पिया कि सिंधीअ खे टिकेट ॾिनी वञे, सिंधीअ खे विधानसभा चुनाव में टिकेट ॾिनी वञे, ज़ोर शोर सां मांग खणनि पिया। पोइ ॾिनी वई आहे, ॿिन्हिनि पार्टियुनि ॾिनी आहिनि, कांग्रेस टिनि खे ॾिनी आहे, बीजेपीअ ॿिनि सिंधियुनि खे टिकेट ॾिनी आहे एमपीअ में। तव्हांखे हैरानी थींदी, जेके इहा घुर कनि पिया न उहे चुप करे वेही रहिया आहिनि हाणे। अरे भाई अचो, उनजो साथ ॾियो, सिंधीअ जो गॾु वञोसि, प्रचार कयोसि। न, उन्हनि जो कमु एतिरो ई हो, खाई पी करे लय कयो ऐं थोरो ज्ञापन व्यापन ॾेई अचो, थोरा फ़ोटो खीचायो, थोरो ज़ोर शोर सां। अकेले हिमत न थींदी अथव हिननि जी, भीड़ गॾु करे पोइ मांग असांजे सिंधीअ खे टिकेट ॾियो। हाणे मिलियूं अथव त तव्हां हिननि पार्टियुनि त पंहिंजो कयो कमु, हाणे तव्हां कयो न। तव्हां जिते किथे चओ न असां सिंधी भाउ खे जीतायो, जिते बि जंहिं शहर में आहे, जंहिं पार्टीअ जो आहे, हर कंहिंखे हाणे पंहिंजी पंहिंजी पार्टी थी यादि अचे, सिंधीअ खे बि, कि मां हिन पार्टीअ जो आहियां, मां हिन पार्टीअ जो आहियां। ऐं ॾिसो, इन में कुझु ग़लति कान्हे। मां चवंदो आहियां असां पहिरीं त राष्ट्र जा आहियूं, असां पहिरीं देश जा आहियूं, पोइ ॿिया आहियूं। त पोइ हीअ ॻाल्हियूं न कंदा कयो, सिंधी सिंधी सिंधी, एकता जूं ॻाल्हियूं न कयो। सिंधियुनि में एकता संभव आहे? बिल्कुलु बि न। हिकु ई घर में 10 भाती आहिनि, उन्हनि में एकता संभव आहे? का राधा स्वामी, का निरंकारी, का आनंदपुरी, का गोस्वामी, का फलानी, का ढिमकी, उन्हनि में ई एकता कान्हे। त हेॾे वॾे सॼे देश में सिंधियुनि में एकता संभव ई कान्हे। उहा तॾहिं थींदी सिर्फ़ु हिकु कारण ते, जॾहिं इन्हनि जे मथां का मुसीबत अचे, खुदा जी का मार पए न। जीअं सिंध में मुसीबत पयनि त हिकु थी विया न, साईं झूलेलाल खे पुकार कयूं आहिनि, वरी हिकु कोन थिया आहिनि। पोइ ॻाल्हियूं छो कंदा आहिनि, एकता एकता, सिंधी एकता? तव्हां हिकु आहियो ई कोन, त छा में हिकु आहियो? तव्हांखे अगरि चयो वञे कि अचो चेटीचंड मिली करे मल्हायूं, त का राधा स्वामी निकिरी ईंदी, का निरंकारी निकिरी ईंदी, का वेले जी निकिरी ईंदी ऐं चवंदियूं असां न मञींदा आहियूं, हम नहीं मानते ये सब। त किथां एकता थींदी? कंहिं बि मामले में कोन थींदी। केवल तॾहिं जॾहिं इन्हनि जो इहो अंध टुटंदो, ऐं हूअं न टुटंदो, सम्झाइण सां न टुटंदो, जॾहिं कुझु मुसीबत ईंदनि। त
अहिड़ो ही समाज आहे जेको मिठी चापलूसीअ जी वाणी ॿुधी करे त ख़ुशि थी वेंदो आहे। उहो विमल वाणी किथां पहचाने सघंदो कि मुंहिंजे कम जी वाणी कहिड़ी आहे। ऐं छा छा समाज पंहिंजे देश में, सिंधी समाज में छा छा शोषण थी रहियो आहे, समाज खे ख़बर ई कान्हे। इन्हनि पंथनि जे द्वारा, तथाकथित संतनि जे बि द्वारा शोषण पिया था कनि समाज जो ई। पर उहे छो था शोषण कराइनि? मिठी वाणी ॿुधी करे, मिठे मिठे बोल, नगारे ताशे ढोल। ऐं उन खां पोइ बदनाम असां पिया था थियूं, छो त असां मिठी वाणी नथा ॻाल्हायूं। उहा वाणी बि ईंदी हुई मूंखे पहिरीं, मिठी वारी ईंदी हुई अॻे, पर मां चयो ही मूर्खनि माण्हुनि सां मिठी वाणीअ जो कोई फ़ाइदो ई कान्हे। ही त पिया पाण बि सुम्हंदा, असांखे बि सुम्हारे छॾींदा। त हाणे ख़ुदि बि जाॻूं, हिननि खे बि जाॻायूं त थोरी गजगोर करणी पवंदी। मिठी मिठीअ जे चक्कर में अलाए छा हिननि जो हलियो वियो, ख़बर ई कान अथनि। बस मीठा तो बोला ना उन्होंने, वीर जी ने, कितना मीठा बोलते हैं। हा। अरे विमल वाणी खपे, जंहिंमें कोई मल न हुजे। इहे अखर रामचरित मानस में ई मिलिया आहिनि असांखे कि मिठी वाणी न खपे। समाज में छा खपे? मिठी वाणी। पर रामचरित मानस चए थो मिठी न, विमल वाणी खपे, निर्मल वाणी, जंहिंमें काई बि मिलावट न हुजे, चरासी बि न, शुद्ध हुजे, विवेक वारी हुजे, धर्म ऐं नीति युक्त वाणी हुजे। अहिड़ी वाणी आहे भरत जी। भरत प्रेम में भरिजी सभिनि खे प्रणाम करे चए थो, निरख विवेक बिलोचनहि, शिथिल स्नेह समाज, कर प्रणाम बोले भरत, सुमर सिय रघुराज, सुमर सिय रघुराज। ओ फिर भूपित मात हृदय गुरु स्वामी, पूज परम हित अंतर जामी, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। सरल साहिब सील निधानो, प्रणत पाल सर्वज्ञ सुजानो, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। समरथ शरणागत हितकारी, समरथ शरणागत हितकारी, गुण गाहक अवगुण अघहारी, समरथ शरणागत हितकारी। थोड़ो ध्यान दे। भरत राम खे तो चए हथ जोड़े करे, हे प्रभु
तव्हां मुंहिंजा पिता माता सुहृदय माना मित्र गुरु स्वामी परम हितेशी ऐं अंतर्यामी आहियो। राम जा गुण तो गाए सरल सुसाहिब सील निधानु पिरनत पाल सर्वज्ञ सुजानु। तव्हां सरल हृदय आहियो, शील जा भंडार आहियो, श्रेष्ठ स्वामी आहियो। सुसाहिब माना सुठो स्वामी। स्वामी त मिली वेंदो आहे पर कंहिंखे सुठो मिलंदो आहे, कंहिंखे सुठो न बि मिलंदो आहे। ऐं तव्हां पिरनत पाल शरणागत जी रक्षा करण वारा सर्वज्ञ ऐं सुजान आहियो। समर्थ आहियो, हितकारी आहियो, गुण गाहक अवगुण अघहारी। राम जो इहो गुण ॾिसो, गुण ग्राहक, गुण खे एक्सेप्ट करण वारो ऐं अवगुण खे इग्नोर करण वारो आहे। शरणागत भली कहिड़ो बि हुजे, भली पापी हुजे, भगवान राम जो हुन जो स्वभाव आहे कि केॾो बि पापी हुजे, अधम हुजे, अगरि भगवान जी शरण में ईंदो न राम जे त हुनखे एक्सेप्ट कंदो ऐं सिर्फ़ु हुन जा गुण ॾिसंदो राम। उन जा जेके अवगुण आहिनि बि न उहे सभु इग्नोर कंदो ऐं वरी उन ते जॾहिं कृपा कंदो राम त पोइ जेका कृपा कयईं न उहा भुलिजी वेंदो। जेको उपकार कंदो आहे भॻवानु उहो भुलिजी वेंदो आहे ऐं असां जेको अपकार कंदा आहियूं ख़राबु उहो बि भुलिजी वेंदो आहे। असां में को सुठो गुण हुजे, सुठो गुण ख़बर अथव, निरअहंकारिता, अहंकार न हुअणु सुठो गुण आहे। स्वार्थ न हुअणु सुठो गुण आहे। लोभ न हुअणु सुठो गुण आहे। कूड़ न ॻाल्हाइणु सुठो गुण आहे। ॿिए त पोइ हू आहिनि छोटा मोटा गुण, टिकलियूं आहिनि ॿिए त, कि मां दान कंदी आहियां, जप कंदी आहियां ऐं मां रोज़ु मंदर में वेंदी आहियां, सत्संग न वञा त मुंहिंजो ॾींहुं अलाए कीअं बीतजे, जलेबी सत्संग में न वञा त। इहे टिकलियूं आहिनि, छोटियूं छोटियूं फटाका। असली आहिनि गुण निरअहंकारिता, अहंकार न हुजे, कूड़ न हुजे, इहे बीमारियूं न हुजनि, लोभ न हुजे, अज्ञान मोह न हुजे। उहे गुण भॻवान खे वरी नज़र ईंदा आहिनि कि ही मुंहिंजो भॻत आहे। गुण गाहक अवगुण अघहारी, अवगुणनि ऐं पापनि खे भॻवानु नाश करे छॾींदो आहे। कोई केॾो बि दुराचारी हुजे, भगवत गीता में भॻवानु चयो आहे केतिरो बि दुराचारी हुजे, अधम हुजे, बसि हिकु दफ़ो मुंहिंजी शरण में अची करे चए न कि हे प्रभु मां पापी आहियां पर मां तव्हांजी शरण में आहियां, मूंखे अफ़सोस आहे, मां तव्हांजी शरण में आहियां, त भॻवानु हुनखे अपनाईंदो आहे ऐं हुन जा सभु गुण इग्नोर हटाए छॾींदो आहे। अवगुण, उन जा अवगुण हटाए छॾींदो आहे। हाणे मूंखे ॿुधायो कि इहो सिस्टम सही आहे या ग़लति आहे भॻवान जो? उहे सुठा सुठा माण्हू छो पिया था महिनत कनि सुठे थियण जी? अगरि केवल शरणागतीअ सां ई अचिणो आहे त पाप बाप करे पोइ अचूंसि था न शरण में। एॾो आसान आहे शरणागति? इहो यादि रखिजो, भॻवान एॾी छूट अगरि ॾिनी आहे न कि शरणागत थींदो त अधर्मी बि हूंदो त मां अपनाईंदोमांसि, त ईअं न सम्झिजो कि हुन वटि अधर्मियुनि जी भीड़ वधंदी वेंदी, शरणागतनि जी। जेको अधर्मी हूंदो न उहो कॾहिं बि भॻवान जी शरण थींदो ई कोन। इहा ई त ॾुखियाई आहे, कठिनाई त इहा ई आहे। ॿियो सभु कंदो हुओ, इहे जेके थी विया आहिनि हरणाकश्यप, हिरणाक्ष, रावण, दुशासन, कंस, शिशुपाल, इहे मरंदे मरी विया, भॻवान जी शरण में कोन आया। त तव्हां ॿुधायो अॼु जो कलयुगी जीव जंहिंखे मगरूरी आहे, पंहिंजी अजाई मगरूरी आहे, कंहिंखे जॉब जी मगरूरी, कंहिंखे
धन जी, कंहिंखे पढ़ाईअ जी, उहो भॻवान जी शरण में ईंदो ॼाण। कुझु कथा अची वेही करे ॿुधंदो हिते, शरणागत हूंदो त कथा में त ज़रूरु ईंदो। पहिरीं ॻाल्हि त जेको कथा में नथो अचे माना उहो शरणागत कान्हे। ॿियो सभु हूंदो, निवड़त बि हूंदसि, शालीनता हूंदसि, मैनर्स हूंदसि, कपिड़ा वपड़ा सुठा, पढ़ियल लिखियल हूंदो उहो, पर शरणागत कान्हे, अहंकार हुनजो न छुटो आहे। त ॾाढो ॾुखियो आहे कंहिं दुष्ट माण्हू, असुर प्रवृत्तिअ जे माण्हूअ जो शरणागत थियणु। बाक़ी हुनजे तरफ़ां त आहे व्यवस्था कि कोई बि हुजे मुंहिंजी शरण में अचे त मां हुनखे भाकुर पाईंदो आहियां कि तूं मुंहिंजो ई त ॿार आहीं। अॼु तोखे अफ़सोस थियो आहे, पश्चाताप थियो आहे, त हुन पश्चाताप में तुंहिंजा पाप धोपिजी विया। पर पश्चाताप घणनि खे थींदो आहे? छो त पश्चाताप तॾहिं थिए जॾहिं माण्हू पाण खे अधर्मी सम्झे। हिते चए तो आपको पता है मेरा पैकेज कितना है, पता है आपको, मुझे अधर्मी बोल रहे हो। अरे आपको पता है मेरे कितने मार्क्स आए थे, ग्रेजुएशन किया था, MBA किया था, ये किया था। अरे मतलब पैकेज आ, पैसो आ, कंहिंखे नंबर सुठा आया आहिनि त उहो अधर्मी थी नथो सघे। इहा त हले पई थी मानसिकता। मेरे इतने लाइक्स आते हैं फेसबुक पे, मैं तो रॉन्ग हो ही नहीं सकती। त अहिड़ो माण्हू छा भॻवान जी शरण ईंदो? कोन ईंदो। त इन करे ई प्रोसीजर एॾो आसान न सम्झिजो कि उहे भॻवान एॾी छूट ॾेई रखी अथई। असां अधर्मी न थियूं, ये झूठ, फ़रेब, अहंकार, लालच, स्वार्थ ये छॾे ॾियूं। भॻवान सां प्यारु कयूं, उन जी कथा सां प्यारु कयूं, त इहो रस्तो वधीक सरल अथव, आनंददायी। हू छो रस्तो अपनायूं? छा हरणाकश्यप, रावण इहे सुखी हुआ छा? इन्हनि जो सिस्टम ई अहिड़ो, जीअण जो तरीक़ो ई अहिड़ो कि सुख त ईंदनि ई कोन। त असांखे ही सिस्टम सही आहे, भक्ति जो मार्ग। भरत चए थो मां पंहिंजे राम जो स्वभाव सुञाणा। हिकु विनय पत्रिका मां ॻायूं शब्द। जानत प्रीति रीत रघुराई, जानत प्रीति रीत रघुराई, नाते सब हाथे कर राखत, नाते सब हाथे कर राखत, राम सगे राम स्नेह सगाई, राम स्नेह सगाई, जानत प्रीति रीत रघुराई। नेह निभाए देह तज दशरथ, नेह निभाए देह तज दशरथ, कीरत अचल चलाई, ऐसे हूँ पित ते अधिक गीध, ऐसे हूँ पित ते अधिक गीध, पर ममता गुण
ममता गुण गरुआई, जानत प्रीत रीत रघु। गोस्वामी तुलसीदास लिखे तो राजा दशरथ खे राम छॾे करे वन में आयो ऐं पुठियां दशरथ जा प्राण निकिता। दशरथ खे अंतिम संस्कार राम जे हथां कोन मिलियो पर जटायुअ खे मिलियो। जटायुअ खे राम जे हथां अग्नि मिली अंतिम संस्कार। छाजे करे? इहो राम जो स्वभाव आहे। राम जी जंहिं ते प्रीत अची वञे। नेह निभाहे देह तज दशरथ, नेह निभाहे देह तज दशरथ, कीरत अचल चलाई, पित ते अधिक गीध पर ममता, गुण करुआई, जानत प्रीत रीत रघुराई, जानत प्रीत। ते बिरही सुग्रीव सखा लख, ते बिरही सुग्रीव सखा लख, प्राण प्रिया बिसराई, रण पर्यो बंधु विभीषण को, सोच हृदय अधिकाई। हिते बि ॿुधण जहिड़ी शइ अथव। राम जी ज़ाल खे रावण अपहरण करे हलियो वियो पर रावण खे चिंता सुग्रीव जी कि ही वीचारो भिटके पियो थो, इनखे कीअं राज वापसि ॾियारियां। उनखे राज ॾियारी, उनखे सुख मिली आहे सुग्रीव खे। राम अकेलो थी वियो, सुग्रीव भुलिजी वियो हो। ते बिरही सुग्रीव सखा लख, प्राण प्रिया बिसराई। पंहिंजी सीता खे बि भुलाए करे हुन जे कम में लॻी वियो। ॿी ॾिसो, जॾहिं लक्ष्मण खे शक्ति लॻी हुई न लड़ाई, तव्हां कथा त ॿुधल आहे न सभिनि जी रामायण जी। लक्ष्मण मूर्छित थी वियो हो त ख़बर अथव राम खे ओॾीमहिल चिंता छा? चिंता इहा कि लक्ष्मण मूर्छित थियो आहे, हाणे असां लड़ाई हाराए वेंदासीं, युद्ध हारजी वेंदासीं, छो त मां न लड़ी सघंदुमि। पर मां युद्ध न कंदुमि त मां विभीषण खे जो शरणागति ॾिनी आहे उन जो छा थींदो? जिन मूं ते एॾो भरोसो कयो आहे, जेके मूं वटि आया शरणागति, राम खे इहा चिंता। ही विभीषण मूं वटि आयो आहे, पंहिंजे भाउ खे छॾे करे मूं सां मिलियो, इन जो छा थींदो? रण पर्यो बंधु विभीषण ही को सोच हृदय अधिकाई। राम खे चिंता वरी विभीषण जी। राम खे अञा के सुञातो थोड़े आहे उनजे स्वभाव खे। तुलसीदास ॾिठो आहे कि राम जो स्वभाव कहिड़ो आहे। घर गुरु गृह प्रिय सदन सासुरे, भाई जब जहाँ पहुनाई, तब तह कहे
सबरी के फलन की रुचि माधुरी न पाई। यो भी ॿुधो, जॾहिं सभु लड़ाई बड़ाई लंका जीते आया हा, पोइ राम भॻवान कॾहिं वियो साहुरनि में, उते ससु भोजन थी खाराए राम खे। उते राम छा थो चए ख़बर अथव? सुठियूं पुछंसि था शइ वणियव, रोटी वणियव? राम उते चए हा सुठो आहे, पर जेको सवादु मूंखे शबरीअ जे ॿेरनि में आयो हो न, उहो मूंखे किथे ई कोन आयो आहे। इहो राम जो स्वभाव। ऐं अहिड़े खे छॾे असां सिंधी भिटकूं पिया था मिठी वाणीअ जे चकर में, मिठी मिठे बोल। घर गुरु गृह प्रिय सदन सासुर, भई जब जहाँ पहुनाई, तब तह कहे शबरी के फलन की रुचि माधुरी न पाई। जानत प्रेत रीत रघुराई, जानत सहज स्वरूप कथा मुनि वर्णत, रहत सकुच सिरनाई। केवट मीत कहे सुख मानत, बानर बंधु बढ़ाई। कॾहिं गुरुजन राम जी तारीफ़ कनि न त संकोच में अची वञे, ॻाल्हि खे टारे छॾे। पर कोई निषाद भील जो ज़िक्र करे त हिकदमि पाण बि शुरू थी वञे उन जी तारीफ़ करणु। बांदर जेके बांदर हुआ, उन्हनि जो ज़िक्र कोई करे न कि बांदरनि कीअं तव्हांजी सहायता कई, त राम ॾाढो उत्साह सां ॿुधाइणु शुरू थी वञे। ऐं पंहिंजी कोई तारीफ़ करेसि त संकोच में अची वञे। सहज स्वरूप कथा मुनि वर्णत, रहत सकुच सिर नाई। सिर झुकाए छॾे पंहिंजी तारीफ़ में। पर केवट मीत कहे सुख मानत, बानर बंधु बढ़ाई। ॾाढो सुख मिलंदो राम खे कोई केवट जी तारीफ़ करे त। ये सभु केरु आहिनि? ये राम जा शरणागत जेके थिया, उन्हनि जी लिस्ट आई आहे। को अधम आहे, को घटि जात आहे, कोई अधर्मी आहे, कोई कुझु आहे। ये सभु उहे आहिनि। प्रेम कनोड़ो राम सो प्रभु त्रिभुवन, त्यों काल न भाई। तेरी ऋणी हों कहूँ कपि सो, ऐसी मान ही को सेवकाई। तुलसी राम स्नेह सील लख, जो न भगत और आई। जंहिंखे राम जो अहिड़ो स्वभाव ॾिसी करे बि राम सां प्रेम न थिए, राम जे प्रति भगत पैदा न थिए, तो ते ही जन्म जाए जननी जड़, तरु तरुणता गवाई। अगर राम सां प्रेम न थिए त उन जी माउ वेचारीअ फालतू में एॾा सूरत सठा पंहिंजी जवानी बि बिगाड़े छॾी। तुलसीदास थो चए कि डिलीवरीअ सां माईअ जी हूअ थोरी घटिजी वेंदी आहे। रूप छा? शरीर, सुंदरता। ॾाढो वॾो कुर्बान ॾींदी आहे इहो स्त्री। ॿार खे ॼणण में ॾाढो कुझु ॾींदी आहे उहा। त छाजे लाइ ॾींदी आहे? वे जॉब कराइण लाइ कि जा बेटा तू आज से ही, अभी तू पैदा हुआ है ना, तो वस पुॼनि त उतां हॉस्पिटल मां ई स्कूल मोकिलिनसि। जा बेटा जा तू जा। इन लाइ सूर सठई हुन। हिननि खे थी छा वियो आहे? इन ते पोइ ॻाल्हाइबो। पर पंहिंजी सूर बि सठई ऐं हू बि ख़राबु कयईं, जवानी बि। ऐं छा फल निकितो? अहिड़ो ॿार ॼणी हू न ॿुधाए जो एतिरो पैसो कमाई, हिते हुन शो मां थी आयो, हुते हाईलाइट थी आयो, हुते अवार्ड मिलियसि, सर्टिफिकेट।
सार्थक जीवन तॾहिं मञिबो जॾहिं उहो राम सां प्रेम करे। राम जहिड़े सां जंहिंजो प्रेम न थियो त उहो जंहिंसां बि प्रेम कंदो न उहो कंहिं नकली कंहिं स्वार्थीअ सां ई प्रेम कंदो। राम जहिड़ो ॿियो केरु आहे प्रेम करण योग्य, जेको पंहिंजे शरणागत जो एॾो ध्यानु रखंदो आहे। तुलसी राम स्नेह सील लख जो न भगत उर आई। हेतिरो ॿुधी करे बि जंहिंजे हृदय में राम जे प्रति भक्ति हृदय मां प्रगट न थिए तो तेहि जन्म जाए जननी जड़ तन तरुणता गंवाई। तरुणता सम्झंदा आहियो, उनजी माता पंहिंजी जवानी ईअं ई विञाए छॾी हिन खे ॼणण पुठियां। इहो सभु भरत पियो थो चए कि मां पंहिंजे प्रभु राम खे सुञाणा, पर मां छा कयो आहे मोह जे वश। उनखे मां प्रेम पियो चवां पर उहो मोह हो। मां मोह जे वश हेॾी भीड़ गॾु करे वठी आयो आहियां राम खे तंग करण लाइ। भरत थो चए तो मूं जहिड़ो मूर्ख हूंदो, हेॾी भीड़ वठी आयो आहियां। पीउ जो आदेश, असांजे पिता जे वचन जे लाइ शरीर त्यागे छॾियो, उहो वचन बि हटाए करे हेॾी भीड़ समाज बटोरे करे, ऐं मां हुनखे नालो पियो ॾियां प्रेम जो। इहो प्रेम न हो, इहो मोह हो। प्रभु पितु बचन मोह बस पेली, आयूं इहाँ समाज सकेली। जग भल पहुँच ऊंच अर नीचू, अमीय अमर पद माहुर मीचू। मूंखां विसरी कीअं वियो राम जो अहिड़ो स्वभाव। जगत में सभिनीनि खे राम जो स्वभाव ख़बर आहे। इन करे कोई बि भगवान राम जे आज्ञा जे उल्टो कोन हलंदो आहे। भरत थो चए तो मां पियो थो हलां। भूमिका केॾी सुठी थो ठाहे कि मां अहिड़ो आहियां जो मां जिद पियो थो कयां भगवान जे अॻियां कि तव्हांजी आज्ञा मां न मञींदुमि। हो मूंखे आज्ञा थो करे त मां तो चवांसि न। इहो प्रेम थोरे ई आहे, इहो मोह आहे। उते भरत चए थो अहिड़ो कोई बि कान्हे जेको राम जी आज्ञा खे टारे। हाणे मिसालूं ॾिसो कहिड़ियूं थो ॾे। जग भल पोच ऊंच अर नीचू, अमीय अमर पद माहुर मीचू। भली भला माण्हू हुजनि, भली बुरा माण्हू हुजनि, भली ऊंचा हुजनि, भली नीचा हुजनि। ॿियो चाहे अमृत हुजे, चाहे ज़हर हुजे, ऐं चाहे जनम हुजे, चाहे मृत्यु हुजे, इहे बि भगवान जी राम जी आज्ञा कोन टारींदा आहिनि। हाणे अमृत ज़हर कीअं आज्ञा न टारींदो आहे। मीरा ज़हर पी वई पर उनखे कुझु कोन थियो न। प्रहलाद ज़हर पीओ, कुझु कोन थियो न। छो त ज़हर खे भगवान जी आज्ञा थी, तूं असरु कोन कंदे त कोन कंदे। त हुन चयो हा साईं ज़हर आहे, मां असरु कोन कंदुमि। अमृत कंहिंखे ॾिनो वञे पर भगवान चए तूं असरु कोन कंदे त कोन कंदे। तव्हां भले केॾियूं बि सुठियूं डॉक्टर खां गोरियूं लिखाए अचो, महांगियूं वारियूं, अगरि भगवान जी आज्ञा न हूंदी न त गोरी असरु ई कान कंदी। मां इहो नथो चवां कि भगवान इहो कंदो आहे, असरु न कंदो आहे, न। मां चवां थो उहो चाहे त जंहिंखे जहिड़ी आज्ञा ॾिए न उहो कमु करे। भरत चए थो मां कोई कोन ॾिठो आहे, ॿुधो आहे जेको भगवान जी आज्ञा खे मेटाए, पर इहा ॾिंगाई मूं कई आहे। कृपा भलाई अपनी नाथ कीन भल मोर, दूषण भे दूषण सरस सुजस चारू चहूं और। मां अहिड़ी ॾिंगाई कई आहे न, पर तॾहिं बि मूंखे हिकु दफ़ो बि मुंहिंजे भाउ मूंखे दड़का कोन ॾिना। राम क्रोध में कोन ॻाल्हायो अथई, बल्कि ईअं ॾेखारियो अथई कि मां ॾाढो सुठो आहियां, मुंहिंजी तारीफ़ ई कई अथई। जबकि मां सम्झां पियो थो कि उहो धर्म संकट में आहे। असांजो भाउ राम उहो धर्म कंहिंखे बि थो चए। भरत सॼी सभा में पियो थो ॻाल्हाए, सभु ॿुधनि पिया था।
मुंहिंजा अवगुण बि मिटाए हटाए करे ऐं मुंहिंजा गुण ई ॾेखारिया आहिनि राम, ऐं मूंखे यश ॾेई छॾियईं। राउर रीति सुबानी बड़ाई, जगत विदित निगमा गम गाई। कूर कुटिल खल कुमति कलंकी, यचियो जेको पाण शब्द ॻायोसीं न, भारत तो चए असांजे प्रभु श्री राम जी रीत प्रीत मशहूर आहे, जेको असां ॻायोसीं। राउर रीति सुबानी बड़ाई, जगत विदित निगमा गम गाई। शास्त्रनि में बि आहे राम जी रीति प्रीति। कूड़ा माण्हू बि भली छो न हुजनि, राम जी शरण में अचनि न त उनखे बि एक्सेप्ट कंदो आहे। पर शरण में अचण खां पोइ त कूड़ न ॻाल्हाईंदा न। अगरि उन खां पोइ बि कूड़ ॻाल्हाइनि त पोइ छाजा शरणागत थिया, न। हा, पर बाक़ी कूड़ कुटिल, जंहिंजे मन में कुझु चाल हलंदी हुजे ऐं ॿाहिरां कुझु ॿियो ॿुधाए, खपंदो हुजेसि कुझु ॿियो स्वार्थ, ऐं ॿाहिरां चए कि तव्हांजी सेवा करणी आहे साईं, बसि सेवा, थोरो प्रसाद मिली वञे, बसि मन में कुझु ॿियो। जलेबियुनि वटि नई ॻाल्हि ख़बर पई कि कंहिंखां अगरि हू ख़र्चु कराइणो हुजे न पर भंडारे जो, कि भंडारे जो अॼु तुंहिंजे तरफ़ां, त ईअं डायरेक्ट न चवंदा कि प्रसाद तुंहिंजे तरफ़ां, चवंदा आज का तुम ऐसा करो जो प्रेम है ना, आज का प्रेम तुम्हारी तरफ से। छा चवंदियूं आहिनि, आज का जो भाव है प्रेम है, छा ॿुधायो त? भाई कोई ईंदो आहे, भगवान जी सेवा करना चाहते हैं, सेवा करना, सेवा मतलब इहो ई कि भाई हाणे ॾियण तो चाहे, हाँ, तो प्रेमियों के साथ जाके प्रेम करो, प्रेमियों के साथ जाके प्रेम करो, सम्झा छा? उते वञी ॿुधाईसि मां भंडारे जी सेवा थी करणु चाहियां, हेतिरा पैसा वठो मुंहिंजे तरफ़ां। अहिड़ा कोड वर्ड इन्हनि चालाकनि जा, इनखे चइबो आहे कुटिलता। हाणे सामान्य माण्हू छा चवंदो, या कुछ लेते नहीं है, या किसी से कुछ नहीं लिया जाता, छो त कंहिंखे ख़बर ई कोन पई कोड वर्ड, हू चई अब्बा जब्बा डब्बा, प्रेम करे अलाए चाचा चई करे इशारो करे छॾी, सम्झी वई न? हाँ समझ गई। हू सभु पिया था कनि, सभु संसारी कम है, पर उन्हनि अखर मटे छॾिया आहिनि। मन चल रहा है, कंहिंखे थोड़ो शक पए न त चवंसि इसको अधर्मी को बाहर निकालो, ये लायक ही नहीं है। मूंखे हिकिड़ी माई अची हलो त सही हरिद्वार में, उन्हनि जो हले पियो तो तव्हां हिकु दफ़ो त हली ॾिसो, छा मौज लॻी पई आहे। मूंखां ग़लती थी वई, चवांसि भाई हलो, मां त तयारु आहियां हलण लाइ, हिनखे न कढी छॾींदुसि ॿिए दफ़े कि तूं वठी कंहिं बम वठी आई आहीं, आतंकवादी वठी आई आहीं असां वटि। हिननि खे ख़बर ई नथी पए सिंधियाणियुनि खे छा थियूं ॻाल्हाइनि, कंहिंसां थियूं ॻाल्हाइनि, छो त हिननि कोड वर्ड जो मीनिंग सम्झो ई कान्हे अञा। इनखे चइबो आहे कुटिलता। भगवान राम जी शरण में अगरि इहे जलेबियूं बची वञनि न त भगवान उन्हनि खे बि स्वीकार कंदो, छो न कंदो। हिते ई अची वञनि असां एक्सेप्ट न कंदासीं ॼण, पर ईंदियूं सही ॼण। अगरि उन्हनि खे अचिणो हुजे हा त उहो रस्तो पकड़नि ई छो हा, सिधी सी ॻाल्हि आहे, उहो रस्तो पकड़नि ई छो हा। हुननि खे सनातन धर्म खां विपरीत वञिणो ई हो न, पंहिंजी सीट अहंकार बचाइण लाइ, त उहो हेॾां छो ईंदियूं। छॾियो हिननि मूर्ख, पर आयो आहे कूड़ा माण्हू, कुटिल माण्हू, खल दुष्ट माण्हू, कुमता जंहिंजी बुद्धि ख़राबु आहे उहे माण्हू, कलंकी नीच निशील अथव शील जो उल्टो, जंहिंखे मैनर्स न आहे। उहे निरीश मतिलबु छा आहे? ईश सम्झंदा आहियो? हाँ, निरीश मतिलबु जेको भॻवान खे मञींदो ई कोन्हे, जेको चवंदो आहे भॻवानु आहे ई कोन, नास्तिक। निशंकी जो मतिलबु आहे जंहिंखे भॻवान जो डपु कान्हे,
जंहिंखे अधर्म करण में डपु न लॻंदो आहे, अनीति करण में, अन्याय करण में जंहिंखे कोई भय न लॻंदो आहे, कूड़ ॻाल्हाइण में डपु न लॻे जंहिंखे, उनखे निशंकी चइबो आहे। पर इहे सभु बि अगरि भॻवान जी शरण में अचनि न त भॻवानु स्वीकार कंदो आहे। हाणे असां जहिड़ा बि आहियूं, पाण सभु जहिड़ा बि आहियूं, तव्हां कंहिं पंहिंजे दुश्मन खां पुछोसि मूं में घणा अवगुण आहिनि, वॾी लिस्ट ॿुधाईंदव, तू ये है ये है ये, हाँ ठीक है हम बुरे हैं। पर असां कहिड़ा बि आहियूं, अॼु पर राम कथा में वेठा त आहियूं, असां हिते वेठा आहियूं, भॻवान जी शरण में आहियूं, ऐं अहिड़े समय में आहियूं जितमें सभु बिज़ी हूंदा आहिनि सफ़ाइयुनि में। असां सभु छॾे करे, का कामना न, का इच्छा न, कथा ॿुधण लाइ वेठा आहियूं, त घटि में घटि असां शरणागत त आहियूं न। असां सुठे थियण जो दावो नथा कयूं, पर भॻवान जो जेको आहे वचन कि मुंहिंजी शरण में जेको ईंदो मां उनखे एक्सेप्ट कंदो आहियां, उन जा अवगुण मां न ॾिसंदो आहियां। त इहो सोचे करे अॼु वञो न त अॼु खां पोइ कॾहिं पाण खे ग़लति न सम्झिजो, अधर्मी, ग़लति, कि मां कुझु ग़लतियूं कयूं आहिनि, पाप कया आहिनि, न। शरण अची वियासीं, मां छा चयो, अधर्मी भॻवान जी कथा में ईंदो ई कोन। जेको सच में दुष्ट पापी हूंदो न, उहो भॻवान जी कथा में उहो टिकंदो ई कोन, उहो शरणागत थींदो ई कोन। मां छो दड़का ॾेई ॾेई भॼायो माण्हुनि खे कि आख़िरी में उहे बचनि जिन खे इज़त जी बि परवाह कान्हे, भॻवान जी कथा सां प्यार आहे, त तव्हां सभु उहे आहियो शरणागत। ऐं इहो अॼु खां सोचिजो, मां कथा मूंखे वणे थी न त कुझु तो होगा, मूंखे कथा वणे थी माना भॻवान मूंखे अपनायो आहे, उन मूंखे खीचियो आहे। हू थोरी असां सुठा थियण जो दावो थोरी था कयूं कि असां जलेबियुनि वांगुरु ऊंचा आहियूं, न। कथा वणे थी, टिकियल आहियूं, टिकी पवंदा आहियूं, वणंदी आहे कथा, त असां भॻवान जे शरणागत त आहियूं, उहो पाण ई असांखे पार लॻाईंदो। त ही जेके आहिनि असां ॿुधासीं, नीच निशील निरीस निसंकी, तेऊ सुन सरन सामूहे आए, सुकृत प्रणाम कीअं अपनाए। इहे माण्हू जॾहिं शरण में आया न भॻवान जे, केवल हिकु दफ़ो प्रणाम कयो न त भॻवान उन्हनि जे दोषनि खे कॾहिं हृदय में वीचार ई कोन कयो कि हीअ त हीअं आहे, हीअ त हीअं आहे, बल्कि उन जी तारीफ़ कई, ॿियनि हंधि तारीफ़ कई। त अहिड़े खे असां कीअं छॾे ॾियूं। को साहिब सेवक है नेवाजी, आप समाज साज सब साजी। अहिड़ो स्वामी ॿियो केरु आहे जो पंहिंजे सेवकनि जो ख़्यालु रखे, उन जूं सभु आवश्यकताऊं पूरियूं करे। आवश्यकताऊं, आप समाज साज सब साजी। साज सब साजी मतिलबु जेके ज़रूरी शयूं आहिनि भॻवानु पंहिंजे भगत खे पहुचाईंदो आहे। निज करतूत न सम्झीअ सपने, सेवक सकुच सोच और अपने। जीअं मां चयो कि भॻवानु असां सां भलाई करे त उहो कोन ॿुधाईंदो आहे कॾहिं, उहो न। सेवक सकुच सोच और अपने। त भरत चए थो, मां दावे सां थो चवां, ॿई हथ मथे करे थो चवां, अहिड़ो स्वामी ॿियो कोई बि कान्हे। इन जी कृपा सां असांखे वॾाई थी मिले। जहिड़ीअ तरह तोते ऐं बांदर खे मदारी सेखारींदो आहे, थोरो तोते खे ॻाल्हाइणु सेखारींदो आहे, बांदर खे नचणु सेखारींदो आहे, त जेके माण्हू ॾिसण वारा हूंदा आहिनि उहे तारीफ़ बांदर जी कंदा आहिनि ऐं तोते जी, कि छा त तोतो ॻाल्हाए थो, छा त बांदर कर्तव्य थो ॾेखारे। पर एक्चुअली उहा शाबस कंहिंखे ॾियणु खपे, सेखारण वारे खे न। त जीवन में ईअं ई सम्झिजो कि असांखे अगरि भॻवानु सेखारियो आहे, जीवन में अनुभव ॾेई ॾेई करे, दुख ॾेई ॾेई करे, थोरो संसार जो सचो रूप ॾेखारे करे कुझु सेखारियईं, तराशियईं, त असली मदारी उहो आहे। असां त केवल तोते वांगुरु जेको हू चवाराए थो सो चऊं था, जेको कराराए थो सो कयूं था,
जीअं नचाए रहा थो सो नचूं था। त भरत चए थो मां बि उन वांगुरु हिकु सो गोसाई पशु नाचत सुख पाठ प्रबीना गुण गत नट पाठक अधीना। पशु नाचत सुख पाठ प्रबीना। सुख माना तोतो। अॻे हू हूंदा हुआ ज्योतिषी, तोते खे अॻियां कार्ड रखंदा हुआ, पोइ तोतो ईंदो हो कार्ड कढी ॾींदो हो। हाणे कोन्हनि उहे। हिकु माई वई तोते वारे वटि, हुई नुंहं मां परेशान, ॿुढी हुई 70 खन हुई। तोते वारे वटि ॾिनईसि पैसा, वठि जेतिरी तुंहिंजी फीस आहे वठि, मुंहिंजो भविष्य ॿुधाए। हाणे तोते बि उहे हिकु चिठी कढियईं, ॾिनईसि। हाणे हुन चिठीअ में निकितो बधाई हो जल्दी सगाई होने वाली है। माईअ चईंसि मुआ मां नुंहं मां परेशान आहियां, हिन तुंहिंजे तोते खे बि न मारियईं, तोखे बि न मारियईं। पोइ गारियूं ॾींदी वियसि हली माई। हुन चईंसि हाणे ॿियो त पतो कढूं भला। हुन चई मां रुॻो हिनखे महिनत करे एतिरो सेखारियो आहे कि कोई बि हिकिड़ो पतो कढी अचु, पोइ कंहिंखे धुको लॻी वियो त लॻी वियो। ऐं केतिरा होशियार थींदा आहिनि कि जवान छोकिरी आहे त तोते खे चवंदा आहिनि थोरो अॻिते वझ, हुअ वारो खण, कुंवारी कन्या वारो। त इहो सभु कराईंदो आहे केरु? मदारी। त असां में बि जेका बि कुझु ॻाल्हि आहे उहा असांजे करे कान्हे, उहा उन असांजे मदारीअ जे करे आहे। असां ज़ोर नाही जे कुझु कर हम सकें। त अहिड़े तरीक़े सां भरत चए थो कि अहिड़े स्वामीअ सां असां ॿधल, उन जे करे असां हलूं था। असां वरी उन खे था आज्ञा कयूं, उन खे जोरीअ पिया था कयूं, उन ते दबाव पिया था विझूं, जो केतिरो ग़लति आहे। त ईअं जेको आहे न, भरत चङो ॻाल्हायो अथई। असां हिते रखूं था। हे मां जल्दी तो वरी कयां न। असां हिते रखूं था, पोइ असां वरी ॿुधंदासीं अॻिते। हाणे अयोध्या कांड पूरो न थिए त न थिए, कारकतन खां पहिरीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।